शिकापुर भरिसां बि क़त्ल जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। इलाहाबाद कॉलोनी में हथियारबंदनि घर में घिड़ी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में औरत मारिजी वई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया शिकारपुर मां। इलाहाबाद कॉलोनी में हथियारबंदनि घर में घिड़ी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में औरत मारिजी वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 32 वरहनि जी साजिदा समेजो मारिजी वई, जंहिंजो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूला जे पुट जो चवणु आहे त अणॼातल हथियारबंदनि घर में घिड़ी अमड़ खे क़त्ल कयो, जंहिंखां पोइ फरार थी विया आहिनि। पुलिस मामले जी वधीक जांच करे रही आहे। शिकारपुर जी इलाहाबाद कॉलोनी में हथियारबंदनि घर में घिड़ी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में औरत मारिजी वई। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वहीद बिरोही खां। वहीद, छा तफ़सील साम्हूं आया आहिनि हिन वाक़े जा? जी, शिकारपुर जे न्यू फौजदारी थाणे जे हद इलाहाबाद कॉलोनी में जेको आहे सो नामालूम हथियारबंदनि घर ते चढ़ाई करे गोलियूं हणी करे 32 वरहनि जी साजिदा समेजो के जेको आहे सो क़त्ल करे आराम सां फरार थी विया। जेके हथियारबंद हुया उहे कलाक अॻु में जेको आहे सो कार्रवाई करे घर जे अंदरि हिकिड़ो जेको आहे सो हुते मसरूफ़ तरीन जेको इलाइक़ो आहे उते गिड़ी करे औरत खे क़त्ल करे आराम सां फरार थी विया। ऐं उतां जेको आस पास माण्हू जेके आहे उहो बाद में अची करे उते जमा थी विया। ऐं औरत जेका मक़तूला औरत आहे उनजे पुट जो चवणु आहे त नामालूम हथियारबंद 3 खां वधीक जेको आहे सो घर में गिड़ी करे उनजे हमड़ खे क़त्ल करे फरार थी विया। उन पुलिस जो चवणु आहे त जेको वाक़ियो आहे उहा ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। जेको आहे सो वधीक वाक़िए जो जेको आहे सो जांच करे रहिया आहियूं। मक़तूला जी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ RBUT सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी वहीद बिरोही, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।